वजह रसूलिल्लाह इन्फाकु माली अला रसूलिल्लाह अय्यकून बिंती तहत रसूलिल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चंदो हो मुझा साईं यानी मुझी हुजे रानी तवाजी हुजे तवा मुझा न्याणा सदायो मां तवा जो सोरो सदाया ए नंबर में माल मुझो हुजे और तवा जे मथा करया ए नंबर में ओ मुझा दिल भर अखियों मुझू हुजन चेहरो तवा जो टे बैठो दीदार कया अजो कार जे अंदर हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जे गोद में आका साईं जो चेहरो पयो हो बैठो पियो ध्यानत करे बैठो पियो मुतालो करे खुदा जी साजो कसमा जने अखिन जो चेहरन जो अखिन मुबारक जो हुजूर जे चेहरे मुबारक जो चपरन मुबारक जो तने सीने ते भी नजर पए मुझे साईं जे अखिन जो बयान कुरान में वरमा ज़ाग़ल बसर वमा तग़ा सोने जे चपरन के बोल से जो बयान कुरान शरीफ में आता लिसान व शफ़तैन मुझे साईं जे चेहरे जो बयान कुरान में वव्वहा 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 वल्लैलि इज़ा सजा आका साईं जे चेहरे मुबारक जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ ज़ियारत पियो करे कदे साईं जे वेठो सीने मुबारक जी ज़ियारत करे जंहिंजो बयान कुरान में अलम नशरह लक सदरक खुदा जी साजो कसम उलमा कराम फरमाइंदा हन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे गोद में मुझे मिठे मोहम्मद करीम जो चेहरो इए पयो हो जिरल ते खुलियल कुरान पाक पयो हुजे वेजो वेजो हुजूर जे चेहरे जी ज़ियारत करण वारा पारिया पारिया सफा वेजो अम्मा आमना साण जी गोद मदीने जे मीर जो चेहरो जने मायू मक्के मां बार खणा जो 3 नवंबर सन 2025 घोटकी में जामिया बदरुल उलूम जे तरफा उस्तादुल उलमा शेखुल हदीस वली कामिल हज़रत साईं अब्दुल मजीद साहब दामत बरकातुहुल आलिया जी मदरसे मां फारिग शुदा उलमा कराम ऐं हुफ़ाज़ कराम जी दस्तार फज़ील जे उनवान सां प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह मरकज़ी कायदीन ऐं सिंध जा बहादुर कायद हज़रत अल्लामा राशिद महमूद साहब जन ऐं ॿिया काफ़ी उलमा कराम अन क़रीब इस्तेदे जलवे अफरोज़ थींदा बुज़ुर्गाने दीन अॼु हुन मदरसे मां 12 आलिम सगोरा ऐं 15 क़ुरान जा हाफ़िज़ फारिग थींदा ऐं उन्हनि जे मतड़नि ते असांजा बुज़ुर्ग आलिम अकाबिर कायदीन उन्हनि जे मतड़नि ते पटका ॿधंदा ये दुनिया जे कपड़न मां के कपड़े जे टुकड़ा न समझो बल्कि ये जन्नत जा ताज अर्ज इन जे मथन ते आलम रखंदा। दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो असां जे हिन मदारस जेके इल्म जा मरकज़ आहिनि ऐं असां जे हिन मदरसनि जे कड़ीअ सां तव्हां कड़ी मिलायो कड़ीअ सां कड़ी मिलाईंदव कड़ीअ सां कड़ी मिलाईंदव वनी उन मदरसे सां लगंदा जो मक्के पाक में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको पहिरियों पहिरियों मदरसो खोलियो हो दारे अरकम एक साहबी सगोरो अरकम नाले उन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो मुझे घर में वेही तवां दीन ऐं इस्लाम ऐं कुरान जी तालीम ॾियो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दारे अरकम में वेही करे दीन जी तालीम ॾिनी कुरान जी तालीम ॾिनी
जै मदरसे मां जेको पहिरें नंबर ते जेको शागिर्द फारिग थियो उन जो नालो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला, सैयदना उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह तआला, सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु। असांजे न मदरसनि जे कड़ीअ सां कड़ी मिलायो त मदीने पाक में वञी उन मदरसे सां मिलंदी जंहिं मदरसे जो नालो हो असहाबे सुफ़्फ़ा, जाते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां मदरसे में तालिबुल इल्म पेट सां पत्थर बधी करे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान सिखिया, कुरान पढ़िया। उन्हनि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी खुतबे में फरमायो त मां तव्हां वटि अल्लाह जे तौहीद जो पैगाम पहुचायो या न? साहब ने सगोर चयो या रसूल अल्लाह, तव्हां पैगाम त पहुचायो पर पैगाम पहुचाइण जो हक़ बि अदा कयो। पान फरमायो खणो इन दीन इस्लाम खे, कलमे खे, वञी उन्हनि ताईं तव्हां पहुचायो जेके हिते न आहिनि, गाइबीन ताईं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा सगोरा निकता, अवां नजर कयो घोट की हमें कुरान पाक उधरी करे ना आयो। कुरान पाक जो नुज़ूल मक्के ऐं मदीने जे अंदर दे अंद नाए। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में होया तो कुरान मक्के में आयो, मक्को छड़े मदीने विया तो कुरान मदीने आयो। बदर में हा तो बदर में, ओहद में हा तो ओहद में, जबल जे चोटी ते हा तो कुरान उते भी नाज़िल थे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा सहाबा कुरान शरीफ जी मेहनत कंदे 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 अल्लाह जे दीन जे बुलंदी जे लाइ सहाबा पंहिंजा वतन तन मन धन छॾिया हलिया। एतिरे क़दर जो असांजे ज़िले सखर जो हिकिड़ो ॻोठ आहे महबूब जो ॻोठ, उते बि सदको वञासि मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ सहाबा सगोरा सुता पिया। ॾाढा सुभान अल्लाह नथा चओ, थोरो मोहब्बत सां त चओ। हाणे जेके कुर्सियुनि ते वेठा हो लाड़काणे में असां कुर्सियूं कढियूंसीं, सभिनी खे हेठि विहारियोसीं। तव्हां सुभान अल्लाह ॾाढा न चवंदव त मथां इहे बि कढूं। सुभान अल्लाह ॾाढा चओ, बारक अल्लाह, सुभान अल्लाह। वॾी से पीर जुल्फकार अहमद नक्शबंदी साहब जे खुतबात में लिखे थो तो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने जावा एडा सोहना हा, हसीन हा, जमील हा, तो जेको दिसे बो न के बो वाह वाह ख्वाजा अब्दुल मुत्तलिब जो तो मां मुल्कन जा वापार क्या पर हेड़ो बार मां सोहनो न ॾिठो। अम्मा सफिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावी दाई उन चयो तो मां भी एड़ो बार कॾहिं न ॾिठो। अम्मा हलीमा हुजूर के खण आई चई हेड़ो बार मां न ॾिठो सोहणो। जॾहिं जिब्रील आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो न, गोॾा खोड़े करे आका साईं खे पुछियोसीं मां 1.25 लख नबियनि जी ज़ियारत कई आहे। यूसुफ नबी भी ॾाढो सोहणो हो, पर मोहम्मद जॾहिं तव्हांजे चेहरे खे ॾिठो अथमि न त मां चवां थो अल्लाह कंहिं बि नबीअ खे एॾो सोहणो न कयो जेॾो मोहम्मद तोखे सोहणो कयो। तबो मौलाना लिखे तो जने अल्लाह मोहम्मद मुस्तफा जने दुनिया में जलवे अफरोज थिया, अम्मा जे गोद मुबारक में आया तबो चे अल्लाह भी दिसी करे रब करीम पाण ही हिय चयो हो तो सुभान अल्लाह। मौलाना लिखियो सुभान अल्लाह। तो हुजूर जी बचपन मक्के में, जवानी जा दिहाड़ा मक्के में, 40 साल जिंदगी जा गुजरी आ मक्के पाक जे अंदर। सफा जबल जे चोटी ते चढ़ी करे ऐलान कियो या माशरल कुरैश, ओ कुरैशियो सब आया। मां इहो इन जे करे खणी दो अचां इन मौजूअ खे जो ही महीनो जमादुस्सानी जो, इन महीने में उन हस्तीअ जी वफ़ात आहे। असां घणनि खे यादि न हूंदी 22 जमादुस्सानी, खलीफ़ा अव्वल खलीफ़तुर रसूल अमीरुल मोमिनीन खलीफ़ा बिला फसल सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी वफ़ात आहे। ऐं ऐवाने मोहम्मद में तव्हां नज़र कंदो न तो खुदा जो कसम सब मां पहिरीं सिफ़ में अव्वल नंबर ते ईमान आण वारो हुजूर जे मैदान नबूवत में रिसालत माप जे अॻियां हर वक्त अग में पहिरें नंबर ते हुयो तो सैयदना अबू बकर सिद्दीक।
साईं ने ऐलान कयो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून ला इलाहा इल्लल्लाह चओ कामयाब थींदो। सारा मके जा मुशरिक पोइते हलिया विया जेके चवंदा मोहम्मद सच्चो आ अमीन। उन ॾींहुं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु को न हुया। मके जी बाजार में सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जा 11 कपड़े जा दुकान हुया। जीअं जो मोटी आयो उनके पांजे नौकर ॿुधायो त मोहम्मद कल ऐलान कयो मां अल्लाह जो नबी आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पांजो दुकान न खोलियो कपड़न जो व्यापार बंद कयई। सीधो आयो मुझे साईं जे दरवाजे ते दरवाजो खड़कायई। आका साईं निकरी आया पान फरमाए अबू बकर कीअं अचणो थियो? चईं मां ॿुधो तव्हां चओ था मां अल्लाह जो रसूल आहियां। आका साईं फरमायो हाओ मां अल्लाह जो नबी थी करे आयो आहियां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ कोई बस मुबाहिसो न कयो मुनाज़िरो न कयो। उते जो उते आका साईं जो कलमो पढ़ी करे चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमो पढ़े मुसलमान बन गए। चुप करे बैठो हज़रत उस्मान मिले। उस्मान कादे ठीक मसा तो वञा जी मोहम्मद अरबी के सुञाणी पियो। चई हा कीअं? चई भलो आ सच्चो आ सुहिणो आ अमीन आ सादिक। चई उन कदे माण्हुनि ते कूड़ो हयो? चई न। चई पोइ अल्लाह ते हणंदो? चई न। चई मोहम्मद चए तो मां अल्लाह जो रसूल आ। हज़रत उस्मान फरमाए बिल्कुलु सच तो चए हल त मोहम्मद जो कलमो पढ़ो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उनके वठी आयो। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ के वठी आयो। हिक ॾींहं में तकरीबन 7 ॼणनि के कलमो पढ़ाए 38 मुसलमान थिया। हिकिड़े दफ़े मुंहिंजे साईं खे चई साईं मूंखे मोकल ॾे मां काबतुल्लाह में अल्लाह जी तौहीद जो ऐलान कयो। आका से फरमायो यार मुसलमान थोड़ा काफर घणा तू सब्र कर। चईं मुंहिंजो यहाँ दो फाटे ऐलान थियो फलाणे ॾियारे ते यार अबू बकर सिद्दीक़ वाइज़ कंदो सभु अचिजो। माण्हू आया जोक दर जोक। जीअं हिन कॉन्फ्रेंस जो ऐलान थियो आहे हेॾो जमे गफ़ीर सैयदना अबू बकर सिद्दीक़ बुर्दबार हलीम बहादुर वॾे इल्म वारो खुतबो पढ़े पढ़ंदे पढ़ंदे इन लफ्ज़नि ते आयो त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। आए काबर समझन पिया कुरैश अबू बकर सिद्दीक़ जे मथां कातिलाना हमलो थियो। चुप कर कहिड़ी ॻाल्हि थो करे? बेहोश थी वियो। कबीले जा माण्हू आया सोने अबू बकर के खणी वियो। उन ज़माने में अया अबू भी मुसलमान कोन थियो हो अमर भी कोन। सॼो ॾींहुं गुज़री वियो। शाम जो टाइम थियो अम्मा पाणी जलियूं बीठी आ। अबू तो चे कल्लिमनी या अबा बकर। अबू बकर पुट मूसा त ॻाल्हाए अल्लाह अल्लाह। शाम जो टाइम थियो अम्मा टोड़ंदी आई त पुटो होश में ईंदो त पाणी घुरंदो या पुछंदो त मां धक घणा लॻा। अल्लाह अल्लाह थोरो होश आयो अखियूं खोलियई। घोटकी जा मुसलमानो खुदा जी साजो कसम उन टाइम जेके सोने अबू बकर सिद्दीक़ लफ़्ज़ चया हा अॼु बि हदीस पाक में सोन जे पाणीअ सां लिखिया पिया अथव। कहिड़ा लफ़्ज़ चयई
ये न चाहिए मामानी दे पानी दे धक्का खड़ा लगा ना 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 अल्लाह अल्लाह ओ मुसलमानों से गिदना अबू बकर सिद्दीक उन टाइम ते जयो हो कैफ हबीबी रसूलुल्लाह दादा तो जो सुभान अल्लाह ए गोटकी जा मानू वडा मुजाहिदन ए चुप कई वठा ए कुर्सी खाली है सुभान अल्लाह तो चो जे गोडा जा सुभान अल्लाह चो तो मूसा कदो मदीने हलन माशाअल्लाह सबनी के शौक अल्लाह सबनी के मको मदीनो तवज्जो थोड़ो थोड़ो वो कलमे वारो सीधो अम्मा मुझे महबूब मोहम्मद जो केड़ो हाल मुझे महबूब जो केड़ो हाल उदो अल्लाह जी ज़ात जो कसम हजरत अबू बकर सिद्दीक़ जो बोलो जब एक कलम मोहम्मद जो कलमो पढ़ियो तई अजो हाल है जो तई असा के तुझे यार जो पतो ना चेस दो पाड़े में माई मुसलमान तव पूछिए हजरत अबू बकर सिद्दीक़ जी अमर वही हुआ पाड़े वारी आई पूछिए दो शाहाला मुझे साईं जो मुझे साईं जे सहाबा जो अल्हम्दुलिल्लाह खुशन दारे अरकम में मौजूद अमर दी जय पुटमानी का पानी भी पांजे महबूब जो हवाल बुद्धि चवे दो अमड़े कलन सां बुधो थमे अखिन सां ॾिसण दो घोरा वारे वा यार सोना अबू बकर अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम अल्लाह वारो दो चए परवाने को चरग बुलबुल को फूल बसे लेकिन सिद्दीक के लिए हाय खुदा का रसूल बस नमाज अच्छी रोजा अच्छा ज़कात अच्छी हज अच्छा मगर में बावजूद उसके मुसलमान हो नहीं सकता न जब तक कट मरो मैं सैयदे यसरब की इज्जत पर खुदा गवाह है कि मेरा कायम ईमान हो नहीं सकता हुजूर के न दिसनो मामानी न कहंदो वाह वठी आया बब्बा अम्मड़े ऐं ॿी औरत जे कुलनि ते हथ रखंदा आया साईं जन जो ॾिठो अरकम जे घर में हा साईं जन उथी बीठा हज़रत अबू बकर सिद्दीक़ के भाकुर पाए पंहिंजे गोद में सुमारियो घर अरकम जो गोद मदीने जे मीर जी ही चेहरो अबू बकर सिद्दीक़ जो हो जंहिंजो बदिलो हिजरत वारी रात गार में काफरन के पेट में सूर पयो तो मुसलमान वजन था वधंदा जी अज चवंदा मौलवी वधिया जमीयत वारा वधिया मदरसा वधिया वारो क्यों कुछ कयो 10 साल अग में यो क्यों शहीद खालिद महमूद के रस्ते ता हटायो खत्म क्यों जमीयत बस खत्म थी विंदी जमीयत जो नाम निशान बंद थी विंदो उनके भुल ही तो शहीद खालिद महमूद के खत्म करना से या तो उनके कल ही का नहीं तो एक शहीद थींदो तो शहीद जे खून जो तहरीक के उआ ताकत इंदी जो अज 14 चंड लगी विया हन शहीद खालिद महमूद पान दवयो पंजा 6 पुट छडे वयो जेके कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद अल्लामा नासिर महमूद अल्लामा तारिक महमूद एक सियासत में वाइज में मदरसे में ये जो नजर कयो खुदा जो कसम अज जो नजर कयो अल्लामा राशिद महमूद जे मेहनतुल सा अज जमीयत उलमा इस्लाम के उहा ताकत कुवत आया जो जमीयत उलमा इस्लाम अज जवान पई नजर अचे नदा जो सुभान अल्लाह और आदा जो कोट की वारो अल्लाह अकबर एक कुछ कयो काफर मीटिंग थोरो तो मीटिंग छा क्यों हिकड़े चयो तो मोहम्मद का कतो तारका न अचण न वञण बस सोशल बाइक बियन चयो न गोठ मां कढोस अबू जहल चयो मुझो इहो तो मशूरो त कत्ल कयोस ठीक है इहो मशूरो करे रात जो मुझे साईं जे दरवाजे ते आया आका साईं निंड्र पया रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मिठे मोहम्मद करीम के चो सुन
हाणे काबर तुझा दुश्मन बणजी वई सुन हाणे तवा के मक्के में रहण दिल इता के बर्दाश्त नथा करने हाणे मको छड अलविदाई कर अपना कर छड ओ मुझा मौला मां किया वञो ऐलान थियो पांजे बिस्तरे ते अली के सुमर अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञो मुझा रब मां त वञो वडा वडा हथियार खयो करे मुझे कत्ल जे लाइ बीतन रब फरमायो मुझा दिलबर वल्लाहु यासिमुका मिनन नास मां जो तुझे जान जो मुहाफिज आया हुनन कयो आ मकर तुझे रब फैसलो करे छड्यो अल्लाह अल्लाह रब कुरान मोकिलियो हाय वोट की वारो साईं अब्दुल मजीद साहब जे दावत अचण वारो मौलाना तवज्जो करना हाफिज सिराज अहमद साहब जे दावत अचण वारो अवां सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाई दवा इज़यम गुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूक औ यक़तुलूक औ युख़रिजूक वयमकुरून वयमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। एक रण चयो त कोठ मां काढो बियन चयो न सोशल बाइक अबू जाल चयो मुझो बसुरो तो त कत्ल कयोस बुधो बुधो हाणे तलवारा खणी करे आका साईं जे दरवाजे ते आया मदीने जे मीर के रब फरमायो अल्लाह फरमायो हुनन कयो आ मकर तुझे रब कयो आ फैसलो तुझो रब फैसले कल में सबनी का मताऊं ओ मुझा महबूब ओ मुझा दिलबर तवज्जो त कयो न इमामुल अंबिया पांजे बिस्तरे ते अली उल मुर्तजा शेरे खुदा के सुमारे करे मता चादर विजी करे रब फरमाए वमा रमईत इद रमईत वलाकिन अल्लाह रम ओ मुझा दिलबर वारी मां मुठ भरे करे हणेन तो तू चुटान मारब बाण दो अल्लाह अल्लाह तवज्जो कयो इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वनास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी मां मुठ भरी वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। वारी मां मुठ भरी करे अल्लाह फरमा महबूब हणे तू त चुटान मारब पाण थका जो कर रहा है अखिन में अची वई एक बे के पहचान मां के मिटी आई थई तूफान मचिया मुझो मिठो मोहम्मद सदको वना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकंदा सोने अबा बकर सिद्दीक जे दरवाजे ते आया रात जो सन्नाटो बुधो दरवाजो खड़के जीव 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 कंदो निकली हां फरमाई अबू बकर जागी पियो हाँ साईं निंड न ईंदी अथई ईंदी छो पियो जागे साईं तव्हां चयो हो कॾहिं न कॾहिं काफ़िर सां खां मको छॾाईंदा उन रात का वठी अज रात ताईं मां रात जो निंड न कंदो आया मता मुझा साईं अचना मां निंड पयो हो जा हुजूर फरमायो यार वो रात त अची वई हज़रत अबू बकर सिद्दीक चयो मुझा साईं मां त बारो तैयार आया अल्लाह अल्लाह आए कलमे वारो मुसलमान दुनिया के अंदर तवा के आशिक घणा नजर ईंदा पर सय्यदना अबू बकर सिद्दीक साईं जेड़ो आशिक मिलन महाल हुजूर फरमायो हलणो पवंदो
साईं मां तैयार आया ये न चाहिए साईं बचड़ा नंढड़ा खने अबो अमा पोड़ा नान हुजूर सा निकरी पयो अते खली करे आका से फरमाया अबू बकर जी क्या है मुझा दिल पर अज सवारी उजिया डाडो भलो थी पवे हां सोना सवारी आए आका साईं हेडे भी दो नजर ना आई पान फरमाई यार नजर कौन थी अचे अल्लाह अल्लाह ओ खोट की गैरतमंद मुसलमान हजरत अबू बकर सिद्दीक जो ओ मुझा साईं मां घोर वञा कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक जा कुला हे अबू बकर जा कुला तो मोहम्मद करीम जी सवारी आहे साईं के पंजन कुलन देखे 5000 फुट जी बुलंदी आ कोट की वारो 5000 फुट जी बुलंदी ते हजरत अबू बकर सिद्दीक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खड़ी हुजूर जो वजन केडो असा चाहंदा हूं मदीने जे मीर के तोरियो न ये तोरियो था न तो उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम जो अकीदो सजी कायनात तराजी जे हिकड़े पल्ले में रखो वणटण समंदर जबल जेका भी रब जी मखलूकात आ वो तराजी हिकड़े पल्ले में रखी उनमें सब आलिम विहारियो हाफिज विहारियो कारी साहब विहारियो मुहद्दिस मुफक्किर मुबल्लिग वली कुतुब अक्ताब औताद अबदाल 1.25 लाख सहाबा 1.25 लाख नबियन के विहारे एडो आमिना जे लाल महबूबे जुल जलाल मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सदको वया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के विहारे करे ये तोर क्यों ओ मां जो लाल नाहे जो तोर करे रब के जो अल्लाह एडो तुजी सजी पैदा के कायनात एडो तुजो महबूब हाने तोर करे दे उलमाए हक उलमा देवबंद जमीयतुल उलमा वकील दुआ जने तोर थींदी न सजी कायनात जो वजन घटजी विंदो सदको वया मिठे मोहम्मद जो वजन सभनी का वधी विंदो मता को चवे त यार मौलवी लाड़काने गायो छे बोत नबी तुल्ला न हसीनन में अहसन जमीलन में अजमल कामलन में अकमल सब नबी सोना हन सदको वञा मिठो मोहम्मद सभनी सोहणन जो सरदार बुधो यो वजन चाजो यो नबूवत जो जेको सैयदना अबू बकर सिद्दीक खणी गार जे अंदर जे मुजा साईं तवा भी हो तमा ता जे आराम जो इंतजाम किया अंदर सजी गार जी सफाई करे सोरा कहा बंद कंदो वियो एकड़ो सोरा करे जियो जेके कुड़ी दई चे तो सोना अचो अवा जो बिस्तरो तैयार आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नाया हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में सुमी पय गोद हजरत अबू बकर सिद्दीक जी चेहरो मुझे साईं जो बेटो भी ज़ियारत करे हजरत अबू बकर सिद्दीक साईं हमेशा ये चौंदो हो अन्नज़रु इला अम्मा हलीमा जो गोद आबाद अम्मा हलीमा जो गोद आबाद वरी जने मुझो साईं मक्को छड़े मदीने में पिया वञ त गार में हजरत अबू बकर सिद्दीक जो गोद आबाद वरी जने मुझो साईं दुनिया छड़ियो ता वञन बुरको मटन ता घोट की जा मुसलमानो अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफा इस्लाम मदीने जे मीर जी रानी हजरत अबू बकर सिद्दीक जी न्याणी गोद भी अम्मा आशा जो हो तो हुजरो भी अम्मा आशा जो हां जो नजर कर साईं क़यामत तक अम्मा आशा जे हुजरे में देरो लगायो तवज्जो कजो हो कलमे वारो हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में साईं सुतो वियो अचो त मां वठी हलां ता के मक्के पाक तोरो तवज्जो मुझो सोहणो अली नंढड़ पियो काफिर
अंदर ट्रपी आया घर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक मुझे मुर्शिद अली जे मथां विधी होरलिया सुतल अली हो समझन नबी ते नबी ये जो चादर हटायो डिठो हे त अलिया पूछण लगा या अली ऐन मोहम्मद अली मोहम्मद का देवो हजरत अली उल मुर्तजा शेरे खुदा वडो बहादुर दलेर सुतो पयो हो तभी दुश्मन जे मुंह में आका साईं गल वठी वञण सां तभी न करे हाँ रब जो फैसलो इहो हुयो पुछो अली मोहम्मद काॾे वयो हज़रत अली जवाब ॾिनो हया नथो अचेव शर्म नथो अचेव ॿुॾी नथा मरो ओ मके जा मुशरिको सॼी रात पहरो तव्हां ॾिनो पहरे ते तव्हां वेठा आहियो पुछो मूंखां त मूंखे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे पंहिंजी मुसम्मिल वारी चादर मुंहिंजे मथां विझी तव्हां जे मुंहं में धूड़ विझी करे मोहम्मद मको छॾे वियो अथव पागी वठी आहे ॿुधो पेरो क्यों पेरो खण दे पेरो क्यों खण दे ये अल्लाह जी आदत मुबारक अथव बुधी छॾियो घोटकी वारो मतां को चवे त मां कम न कंदुसि जमियत मूंखां सवा न हलंदी ग़लत अब्दुल जब्बार जे मां वाइज़ न कंदुमि साईं जलसा थींदा ई न ग़लत मतां को चवे त मां मौलवियुनि खे मुल्लनि खे मदरसनि खे चंदो बंदि कंदुसि ॾिसो कीअं था बंदि थियनि न थींदो ग़लत अल्लाह के पांजो दीन एडो प्यारो अथव अल्लाह पांजे दीन जी खिदमत कमजोरन का वठी ॾेखारी कमजोर काबतुल्लाह के ठाहिण जे लाइ अबरायो त रब कम वरतो अबाबीलन खां अबाबील ओॾो हाथे जो लश्कर हेॾो अबाबील अरब के पांजो काबो प्यारो फरमाई त अलम तरो कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तضलील वअरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम بحجارة من سجيل فجعلهم كعصف مأكول अल्लाह से अबाबील जी जमात घुराई हे अल्लाह जो लश्कर अल्लाह पांजो लश्कर घुराए ॿुधो नंढड़ा पखी हिक पथरी हिक उन चंबे में हिक नक में हिक चोंब में खणो वञी करे फील वारनि जे मथां बि सजो सटण तहां जो कम त इण के का अस्फ माकूल कण मां अल्लाह जो कम अज वञो लश्कर अबरे जो तबाह बर्बाद थियो अजो काबतुल्लाह शान ईमान सां बीठो अथव पांजे घर जी हिफाज़त कमजोरन खां कराए एडे निमरूद के अल्लाह तबाह करायो नंढड़े मच्छर खां दीन जो कम कमजोरन खां वरतई हिते अल्लाह जे दादले नबी जे पोयां अबू जहल वारा हथियार खणी करे पया पोयां अबू जहल ऐलान कयो जेको मोहम्मद मुस्तफा के अबू बकर के पकड़े अचे 100 टमाडीनो मां इस्लाम में अल्लाह अल्लाह आए घोट की जा गैरतमंद मुसलमान रब कमजोरन का कम वरतो तानी अड़ा तानी हणी छड़ सुभान अल्लाह जो मोहब्बत सां चो अल्लाह तानी
गेरी आना ला अल्लाह अल्लाह पंहिंजे दीन जो कम दोड़े थोरो तवजो मारू ज़ात के मुझे बुधो सब्र कुरान जो वायदा सब्र करे बुधो गालायो ना यो तो मां भी चवा दो साईं तो फैसलो मुझो भी है पर खैरात चुप कर सुभान अल्लाह ना भाई हथ मथे खणी चो सुभान अल्लाह एतरो चो तो घोटकी वाला ने बुधने भला इस्लामाबाद वाला ना एतरो चो तो घोटकी का बाहर तमा जो आवाज वने कज मुजाहिदन जो जलसो अल्लाह अकबर तवज्जो कमजोरन का कम वरते कमजोर है दे तानी अड़ा तानी हणी छड लगी वे तानी अड़ा तानी हणी छड अब मुखे मसो न थो अचे असां मुबलिक के वेठा माण्हू सा ॻाल्हाइण वारा ये हेॾो था करनि केॾो था करनि के था करनि असां आवाज़ हलंदो ई कोन इहो माल कीअं मुजाहिदो करे आवाज़ थो कयां चओ सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह तानी अड़ा तानी हणी छॾ तानी लगी वई गेरी आना लाए पेरो खड़ी करे हजरत अबू बकर सिद्दीक गम अची वकोड़े विस चई मुंहिंजा साईं काफर पेरो खणी पहुची हाय सदगो वञा मुंहिंजा मिठा मोहम्मद घोर वञा घर वेठे कलमो मिलियो थई तॾहिं क़दुरु कोन्हे क़ुरान जो हाय दीन इस्लाम जो अम्मा भी मुसलमान अबू भी मुसलमान मूरीसी मुसलमान थियो आन डंडो लॻई न जेल में वई हेरे त नज़र कर अल्लाह जो दादलो नबी हिजरत पियो करे जबलन जा पंध हाय मुझे साईं जा पैर मुबारक अहिड़ा पशम हुया हथड़ा मुबारक पछम टे ॾींहं कार में वया अल्लाह जो दादलो नबी उन खां अॻ में मुंहिंजो साईं ताइफ में हुयो अरे ताइफ जे वॾेरनि पत्थर आयो ताइफ जे वॾेरनि पत्थर आयो मुंहिंजे साईं जे मथे में पत्थर लॻो चेहरे में पत्थर लॻो जुती मुबारक खून सां भरजी वई ताइफ वारनि खे इहा ख़बर न हुई मोहम्मद मुस्तफा जो मकाम छा है खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने इन्हनि खे केड़ी खबर अल्लाह जे रसूल जो शान छाए हुजूर दीन इस्लाम जे खातिर केॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयो अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम तवज्जो कर बस आखिरी मुंहिंजो वाइस तई आका सही गार जे अंदर काफर आया साईं जन फरमायो इहा ॻाल्हि क़ुरान में इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियो पियो ॾाढा ॾियां सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां जेसि ॾाढा न चओ त न पढ़ंदो थोरो अञा ॾाढा चओ लिखियल तवज्जो कर अल्लाह से फरमाए तो इल्ला तंसुरू फक़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू थानिय इस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना खुदा जी ज़ात जो कसम अबू बकर चयो सोना काफर अची विया आका से फरमायो ओ मुझे सफर जा साथी ओ मुझा साहब
ओ मुझा सहाबी, ओ मुझा यारे गार, गम न कर, ला तहज़न, गम न कर, इन्नल्लाह मअना, अल्लाह तो सभी गदा तमाम मोहम्मद करीम सभी अल्लाह गदा। गम न कर, गम न कर, ला तहज़न।